अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आहियां अमर फ़क़ीर। हिन वक़्तु गॾाणी मोड़ ते बीठो आहियां। ही मुंहिंजी मोटरसाइकिल आहे। ही पोइ ते रस्तो विंदुर लसबेलो ऐं ओथल खां थींदो कोटिया तरफ़ वञे थो। अच्छा, इन खां अलावा ही रस्तो हब चौंकी कराची वञे थो ऐं ही रस्तो गॾाणी वञे थो। तक़रीबन 7 या 6 किलोमीटर अंदरि रस्तो आहे। सो हिते दिलि चयो त चांहि पीजे। सो ही अव्हांखे उसे पासे जो दीदार बि करायां। हिते काफ़ी पंप बि आहिनि, काफ़ी होटल बि आहिनि, काफ़ी दुकान बि आहिनि। सो हर तरफ़ जाबलू इलाइक़ो आहे। काफ़ी दफ़ा आया आहियूं पर हिन जॻह ते मूं कॾहिं वीडियो न भरियो हो। सो दिलि चयो त वीडियो भरिजे। सो मोकिलाणी न आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद महर फ़क़ीर, गॾाणी मोड़, ज़िलो लसबेलो, बलोचिस्तान। खुदा हाफ़िज़।